सिंझरो मां अव्हांखे ॿुधायूं वार्ड नंबर 2 मां औरत जो लाश हथायो आहे। पुलिस औरत जो लाश सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जंहिंजी आबदा शेख तौरु सुञाणप थी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, सिंझरो मां वार्ड नंबर 2 मां औरत जो लाश हथायो आहे। पुलिस औरत जो लाश सिविल अस्पताल पहुचायो आहे ऐं औरत जी लाश जी सुञाणप आबदा शेख तौरु थी आहे। पुलिस जो चवणु आहे त औरत खे ॼाड़ी में धक लॻल आहे। पोस्टमार्टम बाद हक़ीक़त मालूम थींदी। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, सिंझरो मां वार्ड नंबर 2 मां औरत जो लाश हथायो आहे। अनीस लगारी खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी अनीस लगारी। जी तायरा, सिंझरो शहर जे वार्ड नंबर 2 में घरवारी 3 ॿारनि जी मां आबदा शेख जो मुर्दा हालत में लाश हथायो आहे। सिंझरो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे पोस्टमार्टम लाइ तालका सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। उन ॾस में SHO सिंझरो मोहम्मद अली ज़रदारी जो चवणु आहे त औरत खे ॼाड़ी में धक लॻल आहे ऐं उन बाबति संदसि घरवारनि जो चवणु आहे त खेसि इहो धक मोटरसाइकिल सां किरण सबबु लॻो आहे, जॾहिं त मामले बाबति सही ॼाण पोस्टमार्टम थियण खां पोइ पवंदी। जी तायरा। महिरबानी अव्हांजी अनीस लगारी।